रोड हादसे सबब एक वधीक नौजवान फौत थी वियो आहे। इन बाबति तमामु कहिड़ा तफ़सील आहिनि? जी अफसोसनाक वाक़ियो रात पेश आयो। ठटे लगी छतोचंद भरिसां जंहिंमें तेज़ रफ़्तार ट्रक जे टक्कर में मोटरसाइकिल सवार 3 नौजवान हुआ जिनखे टकरायो वियो, जिन मां हिकु नौजवान एजाज जाथो तॾहिं ते पहुची वियो ऐं 2 नौजवान जेके आहिनि परवेज़ ऐं पप्पू जाथो उन्हनि खे गणती जोगी अस्पताल में हालत में कराची अस्पताल उमाणियो वियो हो। पर हाणे थोरी देरि अॻु में जेका ख़बर पहुती आहे उनजे वारसनि तस्दीक कई आहे त 2 नौजवान परवेज़ जाथरो जेको उहो बि नौजवान आहे उहो बि फौत थी वियो अस्पताल में, जंहिंजो जेको लाश आहे उहो हाणे ठटे आंदो पियो वञे। अहिड़ी रीति हिन अफ़सोसनाक वाक़े में 2 नौजवान हिक ई ॻोठ सां हुनजो तालुक आहे। 2 नौजवान फौत थी चुका आहिनि, जॾहिं त ॿियो नौजवान जेको 3 नौजवाननि सां गॾु हो ज़ख़्मी पप्पू उनजी हालत में गणती जोगी ॿुधाई पई वञे, उहो अञा ताईं अस्पताल में आहे। इहो अफ़सोसनाक वाक़ियो काल्ह शाम जो छतोचंद वटि पेश आयो हो, जंहिंमें तेज़ रफ़्तार ट्रक जे टक्कर में मोटरसाइकिल सवार नौजवान खे टकरायो। तेज़ रफ़्तार ट्रक जंहिंजे नतीजे में बर वक़्तु हिकु नौजवान एजाज फौत थी वियो। उन खां पोइ हाणे अस्पताल में ॿियो नौजवान जेको आहे परवेज़ उहो दमदणी हवाले करे छॾियो आहे, जंहिंखां पोइ फौतियुनि जो अंग वधी 2 थी वियो आहे। जी महबूब रोही, तफ़सील ॿुधाइण लाइ अवां जी वॾी महिरबानी। बुलेटिन जे सिलसिले खे अॻिते वधाईंदासीं। ख़बर शामिल कंदासीं। सिंध हुकूमत कैप्टन रिटायर्ड सफदर जी गिरफ़्तारी वारे मामले